Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जे डिक्शनरीअ में सरेंडर करणु शामिल नाहे। दहशतगर्दी आलमी मसइलो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में वॾो जानी ऐं माली नुक़सान बर्दाश्त कयो। पाकिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाइयूं करे रहियो आहे। गुज़िरियल साल दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में पाकिस्तानी फोर्सिस जा 600 खां वधीक एहलकार शहीद थिया। तालिबान हुकूमत अचण बैदि अफ़गान सरज़मीन पाकिस्तान में थींदड़ हमलनि में 40% इज़ाफ़ो थियो आहे। अबूरी अफ़गान हुकूमत जंहिं तर्ज़ अमल जो मुज़ाहिरो कयो आहे त उहो दोहा मुआहिदे जी ख़िलाफ़ आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे बिलाल भुट्टो चयो त पाकिस्तान जे 65% आबादीअ जी उमिरि 30 साल खां घटि आहे। नौजवाननि खे फायरवॉल बदिरां तेज़ रफ़्तार इंटरनेट ॾियण जी ज़रूरत आहे। भारतीय क़यादत असां सां गॾु वेही ॻाल्हियूं करे ऐं कश्मीर मसइलो हल करे भारत पाणीअ खे हथियार जे तौरु इस्तेमालु करण जी कोशिश खे ख़तमु करे भारत दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी सलाहियतुनि मां सिखे। इसराइल गज़ा में 60 ॾींहंनि लाइ जंगबंदीअ खे हतमी शकिल ॾियण जे लाइ ज़रूरी शर्तनि ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावा। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में सदर ट्रंप चयो आहे त तजवीज़ कयल मुआहिदे जे दौरान असां जंग जे ख़ात्मे लाइ समूरनि धुरनि सां गॾिजी कमु कंदासीं। क़तर ऐं मिस्र अमन लाइ घणी महिनत कई आहे। हतमी तजवीज़ पेश कंदासीं। उमेद आहे त हमास मुआहिदे खे क़बूलु कंदो। जेकॾहिं ईअं न थियो त हालतूं बहितर न थींदियूं पर वेतर ख़राब थी वेंदियूं। अमरीका यूक्रेन खे हथियारनि जी फ़राहमी रोकण जो फ़ैसिलो करे छॾियो। वाइट हाउस जी तर्जुमान इना केली चयो आहे त यूक्रेन ऐं रूस विच में हलंदड़ शदीद जंग जे विच में अमरीका यूक्रेन खे कुझु हथियारनि जी फ़राहमी रोके छॾी आहे। इहो फ़ैसिलो अमरीका जे मफ़ादनि खे साम्हूं रखंदे कयो वियो आहे। फ़ैसिलो अमरीकी दिफ़ा वारी वज़ारत तरफ़ां ॿियनि मुल्कनि खे अमरीकी फ़ौजी इमदाद ऐं सहकार जो जाइज़ो वठण जे लाइ कयो वियो। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि अमरीका तरफ़ां यूक्रेन खे अरबनि डॉलर्स जी फ़ौजी इमदाद मोकिलण ते ट्रंप इंतिज़ामिया में कुझु माण्हुनि खे ॻणितीअ जो इज़हार कयो हो। जेकबाबाद भरिसां वेगन कल्टी 2 मुसाफ़िर फ़ौत 5 ॼणा ज़ख़्मी। आबाद थाणे जी हद गोरचाणी लाड़ी वटि सहर खां जेकबाबाद ईंदड़ वेगन कल्टी थी पई। जमालुद्दीन कटू ऐं मोहम्मद मिठल माछी थड़े ते फ़ौत। नीगर मुजीब मुज़फ़र अली अमरीन मेमण समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंध में ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं विचोली दर्जे जी बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि सिंध में ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं विचोली दर्जे जी बरसाति जो इम्कान आहे। थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास ऐं सागड़ ज़िलनि में गजगोड़ ऐं खिमण सां वसकारो थी सघे थो। ईंदड़ 3 ॾींहंनि दौरान कराची, दादू, खैरपुर, सखर ऐं लाड़काणो, बदीन, सिजावल, हैदराबाद, जामशोरो ऐं टंडो मोहम्मद ख़ान में हल्की बरसाति जो इम्कान आहे। ऐं भारत जे मेज़बानी में एशिया कप न्यूट्रल वेन्यू ते खेलियो वेंदो। भारतीय मीडिया जी दावा। एशिया कप 4 या 5 सेप्टेम्बर ते शुरू थींदो। पाक भारत टाकरो 7 सेप्टेम्बर ते दुबई में थींदो। सुपर 4 जी मैच 14 सेप्टेम्बर ते थियण जो इम्कान आहे। भारतीय मीडिया मूजिबि भारत जे मेज़बानीअ में एशिया कप यूएई में खेलियो वेंदो। एशिया कप T20 फॉर्मेट में खेलियो वेंदो। फाइनल 21 सेप्टेम्बर ते खेलियो वेंदो। एशिया कप पाकिस्तान, भारत, अफ़गानिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका ऐं यूएई जूं टीमूं खेॾंदियूं।